अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु आऊं सारंग सुमर ऐं मां ॾिसी रहिया आहियो साहिल न्यूज़ टीवी वेब चैनल दाबेची अलमेरान सोशल वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां दाबेची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॻोठनि में रहंदड़ माण्हुनि खे हुकूमत जे अहकामनि ते अमल करण लाइ मुहिम हलाई वई। अलमेरान सोशल वेलफेयर एसोसिएशन जी टीम जंहिंमें सदर मोहम्मद सलीमान कलमती बलोच, नायब सदर मक़बूल अहमद कलमती, टीम मेंबर जलाल खान, सुल्तान अहमद, जमील शेख, गुल मोहम्मद मुहिम में हिसो वरितो। मुहिम में मुख़्तलिफ़ ॻोठनि जुमन बलोच ॻोठ, गुलाम अली शेख ॻोठ, चनेसर ॻोठ, अलाह बचायो ऐं ॻोठ रमेश कुमार जे माण्हुनि खे हथनि धोइण जो अमली तरीक़ो, घरनि मां गैर ज़रूरी न निकिरणु ऐं मास्क जो इस्तेमालु लाज़मी कराइण जी तरकीब ॾिनी वई। हिननि चयो त हुकूमत जे हिदायतनि ते अमल कंदे कुझु ॾींहं पंहिंजे बचनि समेत पंहिंजे घरनि खां ॿाहिरि न निकिरिजे। मुहिम दौरान हिफ़ाज़ती मास्क ऐं साबुण पिणु विरहाया विया। ॿिए पासे मोहम्मद सलीमान कलमती बलोच जो चवणु हो त असीं हिन ॾुखिये वक़्त में हुकूमत ऐं अवाम सां गॾु आहियूं। रिपोर्टर मोहम्मद आदम बलोच, साहिल न्यूज़ नेटवर्क, दाबेची।